बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी वीडियो में असां सीवी जे मुतलिक़ पढ़ंदासूं त सीवी छा आहे, सीवी खे कीअं ठाहिजे थो, सीवी जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, सीवी जा कहिड़ा कारण आहिनि। अॼु जी मुकमल वीडियो सीवी ते ई हूंदी ऐं हिन वीडियो जे अंदरि असां सीवी जा स्टेप बि पढ़ंदासूं ऐं सीवी खे जेको आहे प्रैक्टिकली तौरु अव्हांखे ठाहे ॾेखारींदुसि। लेकिन अव्हां सां हिकु गुज़ारिश आहे त वीडियो खे किथे बि स्किप न कजो, वीडियो खे मुकमल ॾिसो ऐं वीडियो खे सुठी लॻण जी सूरत में इनखे शेयर कंदा करियो। हाणे हलूं था पंहिंजे कोर्स ॾांहुं, पंहिंजे लेक्चर ॾांहुं। सीवी खे प्रैक्टिकली तौरु करण खां पहिरीं मुंहिंजा कुझु क्वेश्चन आहिनि जेके कुझु हीअं आहिनि। त व्हाट इज़ सर्कुलम वेल? अच्छा, सीवी जो जेको फुल फॉर्म आहे उहो आहे सर्कुलम वेल। ठीकु आहे। अच्छा, सर्कुलम वेल चवंदा आहिनि छा खे? सीवी जो मतिलबु छा आहे? व्हाट इज़ सीवी? सीवी हिकु पेपर आहे, हिकु पेपर आहे जंहिंजे अंदरि अव्हांजी कंप्लीट इंफॉर्मेशन हूंदी आहे, अव्हांजी मुकमल इंफॉर्मेशन हूंदी आहे। पढ़ाई जी बि हूंदी आहे, अव्हांजो एड्रेस बि हूंदो आहे, अव्हांजी क्वालिफिकेशन्स बि हूंदी आहे, अव्हांजी स्किल्स बि हूंदी आहे, अव्हांजा ऑब्जेक्ट बि हूंदा आहिनि, अव्हांजूं लैंग्वेज स्किल बि हूंदी आहे। यानी कि टोटल जेको आहे अव्हांजो इहो टोटल अव्हांजे सीवी में अची वञे थो। सीवी हिकु पेपर आहे। अच्छा, अव्हांखे सीवी जो मतिलबु सम्झ अची वियो हूंदो। वाई वी नीड ऑफ सीवी? अच्छा, असांखे सीवी जी ज़रूरत छो आहे? सीवी जी ज़रूरत असांखे इन लाइ पवंदी आहे त जिते असां जॉब जी असांखे नीड आहे, असां नौकिरी जी तलाश में आहियूं, त असांखे सीवी काफ़ी मदद कंदी आहे प्राइवेट इदारनि में। अच्छा, अव्हां सेंटर जॉइन करणु चाहियो था, हुते अव्हांजा डॉक्यूमेंट न, हुते अव्हांजी सीवी कमु न ईंदी। अच्छा, अव्हां कंहिंजे थ्रू माना अव्हां ऑनलाइन अगरि जॉब हासिलु करणु चाहियो था, पोइ बि हुते अव्हांखे सीवी कमु न ईंदी। केतिरनि ई मुख़्तलिफ़ डिपार्टमेंटनि में, केतिरनि ई मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन कंपनियुनि जे अंदरि अव्हांजी सीवी कमु ॾिए थी। सीवी असांखे कमु ॾिए थी नौकिरी खे तलाश करण में। नौकिरी खे तलाश करण में जेको असांजी बहितरीनु मदद जो ज़रियो आहे उहो आहे सीवी। इन खां पोइ आहे हाउ कैन वी मेक सीवी? असीं सीवी कीअं ठाहे सघूं था? असां सीवी खे कहिड़े तरीक़े सां ठाहे सघूं था? इन लाइ जेके ऑप्शन ॾिना आहिनि, हीअ हिते ऐं हिन जा नाला ॿुधायां थो, लेकिन असां इनखे प्रैक्टिकली तौरु कंदासूं। अव्हांखे वीडियो स्किप नाहे करणी ऐं अव्हांखे वीडियो डाउनलोड बि नाहे करणी। कुझु वीडियो ॾिसो, उन खां पोइ भले डाउनलोड कजो। नंबर 1 सर्कुलम। अच्छा, नंबर 1 में सभिनी खां पहिरीं अव्हां पंहिंजो सीवी लिखिजो। ठीकु आहे। उन खां पोइ अव्हांखे पंहिंजो नालो लिखिणो आहे। कीअं लिखिणो आहे, कहिड़े तरीक़े सां लिखिणो आहे, इहो आउं प्रैक्टिकली तरीक़े सां ॾेखारां थो, लेकिन ही तव्हां ॿुधी वठो। अव्हांखे पंहिंजो नालो ॾियणो आहे। उन खां पोइ जेको अव्हांजो एड्रेस आहे उहो अव्हांखे मुकमल एड्रेस ॾियणो आहे। अव्हांजो ऑब्जेक्ट जेको आहे उहो ॿुधाइणो आहे। अव्हांजी जेका पर्सनल इंफॉर्मेशन आहे इहो अव्हांखे हिते ॿुधाइणी आहे। क्वालिफिकेशन ॿुधाइणी आहे, कंप्यूटर स्किल ॿुधाइणी आहे, अव्हांजी स्ट्रेंथ ॿुधाइणी आहे, अव्हांजो इंट्रस्ट ॿुधाइणो आहे, अव्हांजी लैंग्वेज स्किल ॿुधाइणी आहे। ही 10 ऑप्शन आहिनि। इन खां अलावा जेके अव्हां अदरवाइज़ कुझु ऑप्शन तव्हांखे पंहिंजे हिसाब सां सही लॻनि था, उहे बि अव्हां ऐड करे सघो था। हाणे हलूं था प्रैक्टिकली तौरु करणु त कहिड़े तरीक़े सां सीवी ठाहे थी। लेकिन मुंहिंजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करो त जीअं असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो अव्हांखे मिले ऐं असांखे अव्हांजी सपोर्ट मिले। हिते आऊं हिकु सीवी अव्हांखे ॾेखारण लाइ थोरी सीवी ठाही आहे। सभिनी खां पहिरीं जीअं आउं तव्हांखे हिते ओपन कंदो हलां त जीअं तव्हांखे सम्झ में अची सघे। ठीकु आहे। सभिनी खां पहिरीं अव्हांखे छा ॾियणो आहे? सीवी। ठीकु आहे। हिते अव्हां सर्कुलम वेल लिखियो। ठीकु आहे। उन खां पोइ उनखे अव्हां अंडरलाइन करे छॾिजो या अव्हां बॉक्स जे अंदरि बंदि करे छॾिजो। इन खां पोइ नालो अव्हांखे पंहिंजो लिखिणो आहे। हिते अव्हांखे पंहिंजो नालो लिखी इन खे तव्हां छा कंदा?
बोल्ड करे चंदा। ठीक है, अवांखे ये नालो अवांजो थोरो चिटन अखरन में हुजे, बोल्ड जी सूरत में हुजे। की हिते अवां कंट्रोल बोल्ड करे सको था। इन्ही खां पोइ आहे पंहिंजो एड्रेस। अच्छा, हिन में तव्हांखे पंहिंजो एड्रेस जेको आहे इहो मुकमल ॾियणो आहे, जंहिंजे अंदरि अवां अगरि शहर में रहो त शहर जो नालो, गली जो नालो ऐं घर नंबर। उन खां पोइ अगरि अवां पंहिंजो ईमेल कॉन्टेक्ट ॾियणु चाहियो था या इन खां पोइ पंहिंजो मोबाइल नंबर ॾियणु चाहियो था। ईमेल ऐं मोबाइल असां इन लाइ ॾियूं था त असांखे उन्हनि जो रीप्ले मिली सघे। ठीकु आहे, उन खां पोइ पंहिंजो आहे ऑब्जेक्ट। ऑब्जेक्ट में यानी कि अवांजो ऑब्जेक्ट कहिड़ो आहे उहो अव्हांखे हिते ॿुधाइणो आहे। एंड देन पर्सनल इंफॉर्मेशन। पर्सनल इंफॉर्मेशन जे अंदरि अव्हांखे पंहिंजो नालो, पंहिंजो वालिद जो नालो, अव्हांजी ज़ात, अव्हांजी डेट ऑफ बर्थ, अव्हांजो शनाख्ती कार्ड नंबर, अव्हांजो मैरिटल स्टेटस, अव्हांजी नेशनलिटी ज़ाहिर करणी आहे। ठीकु आहे, हीअ अव्हांखे कुझु हिन तरीक़े सां लिखिणो आहे। थोरा विच में ॿ डॉट ॾिजो, उन खां पोइ पंहिंजो इन जे साम्हूं लिखिणो आहे। इन खां पोइ जेको आहे पंहिंजो आहे क्वालिफिकेशन। क्वालिफिकेशन जे अंदरि जेके बि अव्हांजा कोर्स कयल आहिनि सभु अव्हांखे डिस्क्राइब करणा आहिनि, चाहे उहो गवर्नमेंट जा कयल हुजनि, चाहे अव्हां प्राइवेट कया हुजनि, अव्हां माना अव्हांजी सेल्फ स्टडी बि, जेके बि अव्हांजा कोर्स आहिनि जिन जी अव्हां अथॉरिटी या सर्टिफिकेट आहिनि उहे अव्हांखे हिते क्वालिफिकेशन जे अंदरि ॾियणा आहिनि। कंप्यूटर स्किल जे अंदरि अव्हां कंप्यूटर जे मुतालिक़ छा छा ॼाणो था? विंडो, MS ऑफिस, एडोब फोटोशॉप, डिज़ाइनिंग, इंटरनेट, वीडियो मेकर, फोटोग्राफर। अवां जेका बि ग्राफिंग, C++, HTML जेका कुझु अव्हांखे कंप्यूटर जी इंफॉर्मेशन, कंप्यूटर जे अंदरि अव्हांजी स्किल आहे उहा अव्हांखे हिते मैंशन करणी आहे। उन खां पोइ स्ट्रेंथ जेको आहे अव्हां पंहिंजी जेका बि अव्हांजी पंहिंजी स्ट्रेंथ हुजे उहा अव्हां हिते शो कराए सघो था। जीअं बेटर कम्युनिकेशन, मुंहिंजी जेको आहे ॻाल्हाइण जो टैलेंट आहे, बेटर कम्युनिकेशन आहे। एंड देन लास्ट लैंग्वेज स्किल। अव्हां जेका कहिड़ी कहिड़ी ज़बान सम्झो था। जीअं लाइक करियो आउं इंग्लिश सम्झी वञा थो, उर्दू, सिंधी, सराइकी, ही 3-4 लैंग्वेज जेके आहिनि आउं मैंशन कयूं आहिनि त हिननि खे आउं सम्झां थो ऐं ॻाल्हायां थो। त इन लाइ आउं हिते ही 4 ॾिनियूं, अव्हां जेके सम्झो था अव्हां पंहिंजे हिसाब सां ॾिजो। उम्मीद करां थो अव्हांखे ही वीडियो क्लियरली समझ अची वई हूंदी। अगरि कोई बि किथे अव्हांखे डाउट हुजे, का ॻाल्हि सम्झ न आई हुजे त अव्हां असांखां व्हाट्सअप जे थ्रू या कमेंट जे थ्रू पुछी सघो था। असां अव्हांखे ज़रूरु अव्हांजी मदद कंदासीं। इंशाअल्लाह असां नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।